इस्लामाबाद में खबर ॾींदा हालत खैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर वफ़ाक़ी घरो वज़ीर मोहसिन नकवी तवानाई बाबति वफ़ाक़ी वज़ीर अवेस लिगारी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस दौरान KPK जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर चयो त वफ़ाक़ ऐं सूबा गॾिजी कमु कंदा। असां गॾिजी मामला तय कया आहिनि। असां अहिड़ो रस्तो कढियो आहे जंहिं सां अवाम खे रिलीफ मिलंदो ऐं नुक़साननि में बि घटिताई ईंदी। असां गॾियल मुशावरत सां मामला तय कया आहिनि। हिन वधीक चयो त अवेस लिगारी सां तवानाई वारे वज़ीर जी हैसियत सां ॻाल्हियूं थियूं आहिनि। ॻाल्हियुनि जो असांजी पार्टी मामलनि सां को बि तालुक़ न आहे। PTI बानी हमेशा चयो आहे त इदारनि खे मज़बूत थियणु घुर्जे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।